अस्सलाम वालेकुम तार सुबह STV न्यूज़ वली मोहम्मद जाड़ो नजर जो हालानी खां अली शेर सुमरो छहन और रिपोर्ट ते नाज़रीन भिरिया रोड वासी जुनैद शेख जो प्रेस क्लब हालानी पहुंची भिरिया रोड पुलिस जी कयल ज़ुल्मन खिलाफ एहतजाज। तफ़सील मूजिब जुनैद शेख प्रेस हालानी पहुंची सहाफ़िन अॻियां दाईंदे चयो आहे त असांजो कुछ वक़्त खां असांजे मामे हादीबख्श शेख दानियाल शेख सां प्लाट ते तकरार हलंदो हुयो, जंहिंमें कोर्ट सगोरी असांजे मामन खे असांजो हिस्सो ॾियण जो फ़ैसिलो ॾिनो। पंहिंजे हिसे जे घुर ते असांजा मामा असांजा वेरी बणिजी विया आहिनि, पर भिरिया रोड पुलिस ऐं पुलिस एहलकार सईद खान हिस्माणी उन्हनि जी वंगार वहंदे रोज़ानो असांजे घरनि ते छापा हणी असांजे माण्हुनि खे बेजा गिरफ़्तार करे थो ऐं असांखे कूड़नि केसनि में फासण जी धमकी ॾिए थो, जॾहिं त असांजी पुलिस प्रोटोकेशन पिणु वरितल आहे। हिन वधीक चयो त भिरिया रोड पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां ऐं असांजा घर वारा हर वक़्तु ख़ौफ़ में वरितल रहूं था। असांखे भिरिया रोड पुलिस दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे छॾियो आहे। हुननि IG सिंध SSP नौशरो फ़िरोज़ आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त भिरिया रोड पुलिस ख़िलाफ़ नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।